नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा केसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है, जिते तव्हां ॾिसंदा आहियो सिंधी भाषा सां जुड़ियल फेस्टिवल सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। अॼु मां घणनि ई महीननि खां पोइ वीडियो ठाहे रही आहियां। मूंखे तव्हां सां तमामु ॻाल्हियूं शेयर करणी आहिनि, हिकु गुड न्यूज़ शेयर करणी आहे। पर हुन खां पहिरियों अॼु मूंखे ॼेठ जे महीने छोड़ण कीअं छोड़िजे हुन जा घणेई रिक्वेस्ट आया आहिनि, त हुनजो वीडियो मां ठाहे रही आहियां। त हुन जे बारे में अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि ॼेठ छो वारबो आहे, कीअं वारबो आहे, अॼु छोड़ण वक़्तु छा कबो आहे। त ॼेठ पिछले महीने ई असां वारियोसीं। त ॼेठ वारण वक़्तु रुॻो अखो हथ में खणी करे ऐं अंब ज़रूरु हुजिजे। ॼेठ वारबो आहे, नल जे अॻियां तव्हां अखो ऐं अंब खणी करे ॼेठ वारे सघो था। मन में कोई बि आश हुजे त उहा चई सघो था। ॼेठ पाण पुटनि लाइ वारींदा आहियूं, पुटनि जी सलामती लाइ वारींदा आहियूं। अगरि घर में का नई नुंहुं आई आहे त हुन खां बि आश जो ॼेठ वराइबो आहे ऐं आश पूरी थियण ते हिकु मिठी शइ वधाइबी आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। त अॼु मां ॼेठ छोड़े रही आहियां। अॼु सेसा जी जंहिंखे चइबो आहे उहा पूजा आहे। त अचो मां तव्हांखे ॾेखारियां थी कि ॼेठ छोड़ण वक़्तु पाण खे छा छा ठाहिणु खपे। त हीअ आहे ॼेठ जी थाली। हीअ 5 शयूं कंपलसरी हुजणु खपनि, बाक़ी शयूं पंहिंजे दिलि जे मथां आहिनि। त हीअ आहे चणनि जी दाल जो पुलाउ, ही मिठी सयूं, ही तैरी, ही चणा ऐं अंब कंपलसरी रखिबो आहे। ऐं ही मिठाई जीअं मुंहिंजे आश जी आहे। ऐं साॻी थाली मां जो पूॼा जी पाती आहे, इहा ई साॻी थाली मां न्याणीअ जे लाइ बि पाती आहे। साॻी मिठी सयूं, अंब, तैरी ऐं ही अलॻि सां जो बि घर में तव्हांखे फ्रूट हुजे या मिठाई हुजे तव्हां रखी सघो था। वधाइण में कोई दिक़त न आहे, पर जो ही 5 शयूं आहिनि उहे कंपलसरी हुजणु खपे। त इहा आहे मुंहिंजो पूॼा जी थाली, जंहिंमें अखो ऐं अंब ही 2 शयूं ज़रूरु हुजणु खपनि। हीअ आहिनि ॿिया बि जो मुंद जा फ्रूट आहिनि, हीअ आहिनि कुझु गुल, ही आहे ॾीओ ऐं ही अगरबत्ती ऐं लोटो पाणीअ जो। त हलो असां हाणे ॼेठ छोड़ूं था नल ते हली करे। बाक़ी पूॼा मां हुते ॾेखारे पोइ ॿी ॻाल्हियूं था कयूं। त हीअ आहे नल, हिते मां अखो पाईंदी आहियां घर जो। त मां अगरबत्ती पहिरियों ई रखी छॾियूं आहिनि ऐं जो बि पूॼा जी शयूं हुयूं, सयूं, पुलाउ, सभु मां हथ में खणी छॾियो आहे ऐं अखो, अंब सभु मां हथ में खयो आहे। ऐं लोटे सां हाणे मां थोरो हिन में पाणी विझंदसि ऐं हेठि मां हिकु वटी रखी छॾी आहे, जंहिंमें मां ही अखो पाए करे विझंदसि। पोइ मां इहो ई दरिया शाह ते मोकिलींदसि, हिते न फिटी कंदसि। त हाणे असां ईअं पाणी खणी करे 3 दफ़ा चवंदा आहियूं, डामरा डूमरा वरनि मुंहिंजा पुटड़ा जिन वरायो ॼेठ। डामरा डूमरा वरनि मुंहिंजा पुटड़ा जिन वरायो ॼेठ। डामरा डूमरा जिन मुंहिंजा पुटड़ा जिन वरायो ॼेठ। ईअं चई करे हाणे इहो अखो मां सभु हिन में विझां थी। हिनखे मां दरिया शाह ते पोइ मोकिलींदमि। हाणे ॿियो अखो जो पाण झूलेलाल साईं जो पाईंदा आहियूं रेगुलर, उहो पाईंदासीं। दाता आहियूं तुंहिंजे द्वार, खणी अरदास जॻाईंदे आंसू पुॼाईंदे बेड़ा कंदे तूं पार। तूं त शाहनि जो शाहानी आहीं पीर मल्हार, दुखड़ा सभिनी जा दूर कंदे माफ़ कंदे गुनाह। झूलेलाल झूलेलाल साईं झूलेलाल, दूल्हा तूं शान आई, दाता तूं मान आई। साईं तूं सभिनी सिंधियुनि जो जल देवता आई। वण टिण सावा थियनि जॾहिं तुंहिंजी नज़र पवे, दुखनि जा कारा ककर हटनि जॾहिं तुंहिंजी नज़र पवे। तूं ई जल में, तूं ई थल में, तूं ई अरन आहीं, जेको तुंहिंजी शरण में आयो तंहिंखे पार पुॼाई। हथ जोड़े असीं अरदास कयूं था नीले घोड़े वारा, शांतीअ जो वरदान तूं ॾींदे झूलण जो तिन वारा। ॿधी रहे सभु सिंधियुनि में, हिंद सिंध ऐं परदेस में, महर जा मींहं वसईले कहिड़े न कहिड़े वेस में। बोल मलाल की जय, आयो लाल सभई चओ झूलेलाल। त हिन तरह सां मां हीउ अखो पाए छॾियो आहे ऐं पूरो हीउ ॼेठ छोड़े छॾियो आहे। त हाणे जो इहो पाणी आहे उहो मां पंहिंजे मट में विझी छॾींदसि। त बाक़ी ॻाल्हियूं असां अंदरि था कयूं। हिन तरह असां ॼेठ छोड़े छॾियो आहे। जो न्याणी जी थाली आहे, हाणे मां न्याणी खे घुराए हुन में ॾखिणा विझी करे न्याणी खे ॾेई छॾींदसि। ऐं जो पूॼा जी इहा प्रसाद जी थाली आहे, इहो घर में प्रसाद मिक्स करे छॾींदसि ऐं सभिनीनि खे ॾींदसि। त इन तरह असांजी ॼेठ जी पूॼा पूरी थी वई आहे। अॼु चंड आहे, बहिराणो खणी करे असां 2 महीननि खां पोइ लाल साईं जे मंदिर वेंदासीं। छो लॉकडाउन जे करे मंदिर बंदि हो, त अॼु असां चंड कंदासीं। ऐं 16 जुलाई खां नेक्स्ट जो पंहिंजो फेस्टिवल सिंधियुनि जो आहे। 16 जुलाई खां लाल साईं जो चालीहो शुरू थी रहियो आहे। त चालीहो छो रखिजे, कीअं ॾाइजे, घर में तव्हां
छा करे सघो था उहो सॼो मां हिकु वीडियो ठाहियो आहे। झूलेलाल साईं जी कहाणी बि आहे ऐं अखो कीअं पाइबो आहे हुनजो सॼो मंत्र आहे। तव्हां ज़रूरु ॾिसजो। मां लाल साईं जा पंहिंजा ख़ुदि जा चमत्कार बि शेयर कया आहिनि, तव्हां उहे बि ज़रूरु ॾिसजो कि मां पंहिंजे जीवन में लाल साईं जो चालीहो कीअं अॾाइणु शुरू कयो। ऐं हिकु गुड न्यूज़ मां जो तव्हां सां शेयर कयां पई कि 2 ॾींहं अॻु रेडियो सिंधी में मुंहिंजो दीपक भाउ मूंखे होशियार सिंधीअ में इनवाइट कयो हो ऐं हिकु नंढो इंटरव्यू आहे, तव्हां ॾिठो हूंदो। ऐं अगरि न ॾिठो आहे त मां हेठि डिस्क्रिप्शन में लिंक शेयर कयां थी, ॾिसजो, वञी कमेंट कजो। ऐं तव्हांजा जो बि सजेशन हुजनि सिंधीअ जे कि मां कंहिंमें वीडियो ठाहियां त उहे ज़रूरु असांखे लिखिजो, त हुन सां मूंखे सजेशन मिलंदी कि तव्हां छा ॾिसणु था चाहियो। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। जो त सावण आयो, पंहिंजा ॾिण वार शुरू थी वेंदा, हुननि सभिनीनि जा वीडियो मां ठाहे रही आहियां, ज़रूरु ॾिसजो। नंढी थधिड़ी, वॾी थधिड़ी, तीजड़ी ऐं गणेश चौथ सभिनीनि जा वीडियो आहिनि, चेक कजो ज़रूरु। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो, हिकु नई जानकारी सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जिए सिंधियत।